नवी दे पीने ले तू तुरन तरफन खा असांखे कंखे मारे जेको भी मुंह मथां पहिरियों वार कंदो उहो मोल हूंदो। मोली खाविले कद पाजा मनु छॾे ॾिना ॾींहं बिल में पती ख़रीद सथे पर मूं साम्हूं बीही अली खान तोखे तलाक ॾींदो। न सिर्फ़ु एतिरो पर मूं तलाक नामो बि ठाराए छॾियो आहे। पर अली खान सही बि करे वेंदो। जेतिरो तूं आसानी सां चई रहियो आहीं एतिरी आसानी सां अली खान तोखे वठि न ॾींदो। चोरनि खे हथ नथो अचे त का बि ॻाल्हि नाहे। सूबेदार साहब जो आहे उनखे फ़ोन कबी पाण ई घर में घिरी अंदरों ॿधी वठी ईंदुसि। तव्हां परेशान न थियो, मां पंहिंजे वाइदे खां कान फिरंदसि। पहिरियां मूंखे तव्हां अली खान खां तलाक करायो। तूं छड़ो पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहिजां, बाक़ी सबूरो कमो जो आहे। तूं तयारी करे छॾ। जे सच में मूंखे अली खान तलाक ॾिए त छा मूंखे सॼी ज़िंदगी हिन शख़्स सां गुज़ारणी पवंदी? हे त मुंहिंजी पीउ जी उमिरि जो आहे। इन खां सुठो आहे त मां ज़हर खाई पाण खे ख़तमु करे छॾियां। अवसे तव्हांजो शिकार तव्हांजे पेरनि में आहे। हिननि जी औकात ई आहे त हिननि खे मुंहिंजे पेरनि में रहणु घुरिजे। हाँ मुझे कद बराबर ॾियण जी कोशिश कई। ॾिठी पंहिंजी औकात। सागी तोखे तुंहिंजी औकात ते खणी आयुसि न। माण्हू जो कद किरदार सां वॾो थींदो आहे मीर शाहनवाज़ खान। बद किरदार माण्हू भले अर्श ते छो न हुजे पर बस अञा वात थोले। बाबा साईं तव्हां तकलीफ़ न कयो, हुकुम कयो त छा करणो आहे। वठी वञोसि। फिलहाल वॾी कमरे में बंदि थियोसि। तव्हां भले मूंखे कमरे में बंदि करे छॾियो। जेकॾहिं इहा ख़बर मुंहिंजे भाउ मुराद खे पई न त उनखे संभालण तव्हांजे वस जी ॻाल्हि न हूंदी। तूं इहो फिक्र न कर, उन ॾे मां पाण ई न्यापो मोकिलियां थो त तोरो इहो बलूंगड़ो मूं वटि क़ैद आहे। पोइ ॾिसूं त हू मुंहिंजो छा थो बिगाड़े। वठी वञो वासिम। मंठार हुकुम बाबा साईं। हींअर जो हींअर कमदार मुल्क खे घुराए त न्यापो ॾेई मुराद ॾे मोकिलियासि। जी बाबा साईं, घुराए थो वठां मोलू खे। इहो बि शुक्र थियो पुट जो तूं न वएं, न त असां हिते परेशान थी वञूं हा। अमा मां तव्हांखे परेशान करणु नथो चाहियां, इन ई करे मूं वञण जो प्रोग्राम ख़तमु करे छॾियो। पुट सां ख़बर ॿुधी आहे त अली खान जी घरवारी खे मीर शाहनवाज़ खान पाण वटि रहाए छॾियो आहे। हा बाबा, हुन छोकिरी खे राहे ईअं सम्झ त मीर शाहनवाज़ खान पंहिंजी मौत खे पाण दावत ॾिनी आहे। पुट छा थो सम्झे, मीर शाहनवाज़ खे माराइण में मुराद वारा नाकाम विया त उनखे रज़न वारा लिटाए रखंदा। अमा मीर शाहनवाज़ खान छोकिरी खे पाण वटि रहियो आहे। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान सोट वारनि खां बची वियो न त रहज़न वारा उनखे लेटाए विझंदा। उहे भले पाण में विढ़ी मरनि पुट, पर तोखे उन्हनि जे विच में टपो ॾियण जी ज़रूरत न आहे। इहा असांजे मथां भलाई कजांइ। बाबा जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान वारा सोट में हथ विझनि था त पोइ मां परे कोन रहंदुसि। मां सोट जी मदद हर हाल में कंदुसि। तोखां तो वारा सोट पासीदा आहिनि, तोखे उन्हनि जे विच में अचण जी काई ज़रूरत न आहे। वो पासीरा थी आहे पर मां उन्हनि खां पासीरो न आहियां। अबा अदा वीरल घर न आया आहियो छा? वीरल खे त मूं तोसां गॾु मोकिलियो हो न। अदा हुनखे ॻोठ जे हेठां बीहारे वियोसि ऐं मां ॻोठ जे मथे पासे ॾांहुं फिरी आयुसि।
जॾहिं वापसि मोटी आयुमि न त उते अदा पीरल कोन हुयो। ऐं फ़ोन कईमांसि त हुनजो नंबर बि बंदि हुयो। जमीन जा तूं हाँ किथे शाहनवाज़ जे माण्हुनि जे रुख ते कोन चढ़ी वियो? का बि ख़बर नथी पवे अदा। पर ॻोठ में वेंदो त इहो कमु त थींदो न। तूं त हाणे अला अला करे अहिड़ी ॻाल्हि कोन हूंदी। अच अली खान त ॿाहिरि ॾिसूं। मौलू तूं हींअर जो हींअर वञी मुराद वटि पहुच ऐं चएसि त फौरी तौर ते अली खान ऐं छोकिरी कूंज जे विच में तलाकनामो तयारु कराए। चएसि शराफ़त सां इहा तलाक कराए छॾ, न त ॿी सूरत में पीरल जो रंग लाश मिलंदो। बाबा साईं मां हुननि खे इहो नियापो ॾिनो त मुराद त मुंहिंजी उते जो उते कन लाइ छॾंदो। ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न। वाइड़ा हुननि जे भाउ खे मूं हिते क़ैद कयो आहे। जे कावड़ बा त सिधो रुख मौजो ई कंदा। पर पहिरीं कावड़ मुंहुं मां त कढंदा न। अड़े वाइड़ा तोखे का हू बंदूक कोन हणंदा। हाणे जो हाणे फौरी तौर ते वञी नियापो ॾियनि, न त इहे खल पुठीअ तो लाहे छॾींदोसांइ। मोकिली न पातरनि जे मुंहं में थियो, पर वञा थो परे खां नियापो ॾेई भॼी वेंदुसि। वञ फौरी तौर ते वञी नियापो ॾियनि। नियापो पुॼी वेंदो। ॿुधार तव्हांजी ॻाल्हि खां बेफ़िक्र थियो। बाबा साईं छा था सम्झो? नियापे ते मुराद वारा छोकिरी खे तलाक ॾेई छॾंदा? या त मूंखे बि पक आहे मनठार त हू तलाक न ॾींदा, बल्कि पंहिंजो होश विञाए मुंहिंजे मथां हमिलो कंदा। ऐं मां बि त इहो ई चाहियां थो त इहा ग़लती कनि त जे पुलिस मोकिले सभिनी खे थाणे में टंगराए छॾियां। छोकिरी जे हथ में मोबाइल आहे, हाणे उन जो ख़्यालु तोखे ई करिणो पवंदो। सोट मां त हुनखे फ़ोन ॾियण जे ख़िलाफ़ु हुयुसि। सम्झां थो त इहा असांजी वॾे में वॾी ग़लती आहे। सोडल जो हू असां शिकार करे न सघूं ऐं हू वते आहे असांजे घरनि जे मथां लामारा ॾींदो। पर हाणे इन छोकिरी जे वसीले असां उन खे फासाए सघूं था। हुन कम लाइ बाबे खे छॾियो आहे। सौट चाचा जे आसरे में कूंज बि निकिरी वई ऐं ही बि निकिरी वेंदी। पोइ मां त घर में सॼो ॾींहुं वेठो त कोन हूंदुसि न। तुंहिंजे घर में वेहण सां छोकिरी सोडल खे फ़ोन कोन कंदी। ॿार हूंदो त मूंखे कीअं ख़बर पवंदी? छोकिरी घर मां निकिरण जो राति जो ई प्रोग्राम ठाहींदी, तंहिं करे तोखे राति जो ई छोकिरी जे मथां नज़र रखणी पवंदी। माना त हाणे राति जो निंडूं बि फिटाइणियूं पवंदियूं। अदा राति जो सौट वारनि खे खाधे में नशो ॾेई निकिरी वञे त पोइ ईअं बि थी सघे थो। पोइ राति जी मानी तोखे घर में न खाइणी, इहो ज़हन में रखी छॾ। छो त तूं त मुंहिंजे लाइ हज़ारो करे छॾियो। छा मानी खाइण बि बंदि कयां ऐं पहिरियों बि ॾियां? इन खां सुठो आहे त गुल परीअ खां मोबाइल अॼु ई अॼु वञी खसियां। न न न न न इहा ग़लती सौट कॾहिं बि न कजां। कुझु ॾींहुं इंतज़ारु कर, इहो शिकार तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं अची बीहंदो। आसिम तूं असांजो सुठो निमत मल्हायो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, असां नीम घरामनि जो वॾो बुरो असरु कंदा आहियूं। तूं मुंहिंजे बुरे असर खे छॾ, पर तुंहिंजे अंजाम में छा थींदो? मूंखे मारे मुंहिंजे लाश खे मुंहिंजे भाइरनि तरफ़ रवानो कंदो। उन खां पोइ सोचियो त अदा मुराद तव्हां मां कंहिंखे ज़िंदा छॾींदो। रईस मुराद जो बि सोचे छॾियो आहे, जल्द तुंहिंजो बि बिलो कंदासीं। रईस केरु थींदो आहे? असांजे घर जे मसइलनि में टंग हणण वारो। रईस फ़ैसिलो करे छॾियो आहे, जेकॾहिं अली खान ज़िद तां न हटियो त मारियो वेंदो। रईस खे पूरी छूट आहे, भले मूंखे मारे या मुंहिंजे भाउ अली खान खे मारे, पर अदा अली खान कॾहिं बि छोकिरी खे तलाक कोन ॾींदो। मीर शाहनवाज़ खान छोकिरी सां निकाह करण जो पको प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। जेकॾहिं अली खान छोकिरी खे तलाक ॾिए थो न, तव्हां ॿिन्ही जूं ज़िंदगियूं बची वेंदियूं। न त रईस अली खान खे मारे त बि छोकिरी सां निकाह ज़रूरु कंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि अदे अली खान या ते मुराद खे ख़बर पई न, त मीर शाहनवाज़ खान जो लाओ कफर सां लाराए छॾींदा। देर कंदो लाऊं कब्र सां थो लाराए, जा तोखे तमामु जल्द ख़बर पइजी थी। मुराद पीरल रईस जे कब्ज़े में आहे। मूंखे पहिरियां ई इहो ख़ौफ़ हुयो त इहो कमीने जो हूंदो।
मूंखे रेस तव्हां जी तरफ़ नियापो ॾेई मोकिलियो। ॿुधाए ॿुधाए त रेस कहिड़ो बकवास करे तोखे मुॾा मोकिलियो आहे? इहो मुराद मोलू रेस त बकवास कई हूंदी, पर जे तो बकवास कई न त हिते जो हिते मुअल हूंदे। छॾियो नियापे खे, पोइ भला मां वञा थो। विरट जे नियापे ॿुधाइण खां सवाइ वियो ही न त हिते जो हिते पूरो करे छॾींदोसीं। नियापो ॾियां थो त अली खान थो मारे, नियापो नथो ॾियां त तूं थो मारी। हाणे इहो ॿुधा त मोलू वञे त काॾे वञे? ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न। जेको बकवास करणो अथई न उहो कर। अली खान तोखे कुझु कोन चवंदो। रेस चयो आहे त अली खान पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾे। बस कर, न त इहा मुढी मरोड़े छॾींदुसि। रेस चयो आहे न त मां पीरल खे मारे छॾींदुसि। हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। ख़ुदा हाफ़िज़। मूंखे पहिरियों ई ख़बर हुई त इहो कमीणो इन कमीणा पते लही ईंदो। अदा हाणे कुझु बि थिए, पर मां इन मीर शाहनवाज़ खान खे ज़िंदा कोन छॾींदुसि। हा, इन शाहनवाज़ खे मरणो ई पवंदो, पर उन खां पहिरियां पीरल खे छॾाइणो पवंदो, छो त इहो ज़ालिम पीरल ते ज़रो बि रहम कोन कंदो। वो चाचा जान बी तो के घर में वे न थो अचे। मां घर में वेहां या न वेहां, उन में तुंहिंजो छा वञे? मुंहिंजो कुझु बि न वियो, पर जेकॾहिं तूं रसदनि वारनि जे रुख चढ़ी वएं न पोइ उहे तोखे ॿधी खणी वेंदा। मूंखे ॿधी खणी आहे न त छॾाइण लाइ तोखे कोन चवंदुसि। ठीकु आहे चाचा, तूं हिन ॻाल्हि खे छॾ। इहो ॿुधा त काॾे थो वञी? पंहिंजी औताक ते थो वञा। तुंहिंजो को कमु? मूं सम्झो त शहर थो वञी। हा, शहर थो वञा। तुंहिंजो को कमु आहे त कयूं अचां? शहर जेकॾहिं वञी थो त पोइ असां लाइ भाॼी वठी वठिजां, छो त अॼु मां घोर ते वियो न आहियां, घर में भाॼी न आहे। ठीकु आहे, वठी ईंदुसि। पैसा ॾे। चाचा, जेकॾहिं पैसा हुजनि मां पाण भाॼी न वठी अचां, पर तोखे चवां हेॾो सारो गॾु आई, हींअर असां पिनण शुरू कयो आहे। कुझु हया कर, शर्म कर, अकुल कर। लॻे थो हिते जेकॾहिं बीठो त को पाव बसरनि जा पैसा बि न ॾींदो। पंहिंजी हिमत करणी पवंदी। मुराद जे भाउ पीरल खे मुंहिंजा हमरा हिते ॿधी पई आया ऐं मूं मुराद जे तरफ़ नियापो करे छॾियो आहे। हाणे मुराद पंहिंजे भाउ अली खान खे वठी ईंदो ऐं उन खां तोखे तलाक ज़रूरु ॾियाराईंदो। तूं भले पंहिंजो ज़ोर उन्हनि जे मथां लाए ॾिस, पर हू बि वॾा ज़िदी आहिनि। मरंदा मरी वेंदा, पर अली खान खां तलाक मूंखे न ॾियारींदा। हू केॾा बि ज़िदी हुजनि, पर तो अञा मूंखे कंहिं सुञातो। मां जेको बि इरादो कंदो आहियां उहो पूरो थियण ताईं ख़ामोश थी न वेहंदो। मां तोसां शादी करण खां इनकार ई न आहियां, पर पहिरियां अली खान मुंहिंजे साम्हूं अची मूंखे तलाक ॾे। मूं त कोशिशि कई त अली खान खे बदिराए खणाए अचां, पर मुंहिंजे हमराहनि खे इहो पीरल हथ अची वियो। हाणे जे हू मुंहिंजो शर्त नथा मञनि त पीरल जो लाश रवानो कंदोमानि ऐं इन अली खान खे बि पूरो कंदुसि। तुंहिंजे लाइ मां तोखे चयो न, कुझु बि करे सघां थो। जे पलांद में मुराद तोखे मारे विझे त पोइ मुंहिंजो छा थींदो? मां पंहिंजी अधु मिल्कियत तुंहिंजे हवाले करे छॾींदुसि। जे मां मरी बि वञा, तूं सुख ऐं चैन सां हिन हवेली में रहंदीअ। जे तुंहिंजी वॾी घरवारी ऐं तुंहिंजो पुटु हिते आयो त छा उहे मूंखे बर्दाश्त कंदा? मुंहिंजी वॾी घरवारीअ खे हिते बरारीअ में रहण जो को बि शौक़ु न आहे। जे तारी पे त पहीनो बरहीनो ई रहंदी। ही बंगलो, हितां जूं ज़मीनूं सभु तुंहिंजे हवाले। ही कुराड़ो उठ त मूंखे हितां कॾहिं बि कोन वञणु ॾींदो। मुराद, तूं छा थो सम्झी?
त शाहनवाज़ खान पीरल खे ज़िंदा छॾींदो? मरियम वॾो ज़ालिम शख़्स आहे। अली खान जेसिताईं कुंज खे तलाक न ॾींदो न तेसिताईं हू पीरल मां हथु कोन कढंदो। अदा कुंज खे तलाक ॾियण खां पोइ मां सॼी ज़िंदगी कंहिंजे आॾो मोह ई कोन खणी सघंदुसि। उन खां सुठो आहे त मां पंहिंजो पाण खे मारे छॾियां। तूं पाण खे न मार। छा तूं भाउ पीरल खे मारंदे ॾिसी सघंदो? अदा पीरल खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदासीं भाॼाई। पीरल खे छॾाइण नामुमकिन आहे, छो त इन शाहनवाज़ पूरो बंदोबस्तु करे छॾियो हूंदो ऐं जंहिं ॾींहुं बि असां उन जे मथां हमिलो कयो न त हू पंहिंजा 2-3 माण्हू माराए ऐं FIR असांजे मथां दाख़िल कराए छॾींदो। पोइ त असां पुलिस खां बि जान छॾाए कोन सघंदासीं। अदा तूं छा थो चए? असां मीर शाहनवाज़ खान जे साम्हूं पंहिंजा हथियार पिता कयो। अदा पीरल खे छॾाइण लाइ मां पंहिंजी निकाह बजी ज़ाल खे तलाक ॾियां ऐं हली मीर शाहनवाज़ खान जे आॾो गोॾा खोलियो। पहिरियां तव्हां वञी हुन सां मिली करे ॻाल्हियूं कयो, पोइ ॾिसो त हू छा थो चए। मरियम हुन जो पहिरियों ई आख़िरी शर्त इहो हूंदो त अली खान कुंज खे तलाक ॾेई। अदा मां तलाक हुन खे कॾहिं कोन ॾींदुसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। हिन खे सम्झाएसि, पाण बि मरंदो, पीरली खे बि माराईंदो। न मरियम, मां अली खान खे कोन चवंदुसि। अली खान जी गैरत गवारा नथी करे त हू पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई। सोडल अञा ताईं रातिनि जो रोलण कोन थो चढ़े, उन मां नुक़सानु खाईंदो। हिते जेको कुझु थी गुज़रियो आहे न उन जो ज़िम्मेवार सोडल पाण खे थो सम्झे। जेसीं ताईं इहे मसइला हल कोन थींदा न एसी ताईं सोडल खे घर में विहणु कोन ईंदो। इन्हनि मसइलनि खे हल करणु सोडल खां ॻाल्हि ॻरी आहे। सोडल इन मसइलनि खे कॾहिं बि हल करे कोन सघंदो ऐं न ई वरी इन ॻाल्हि खे सम्झे थो। मां चाहियां थी मोलू कमदार खां सोडल जे लाइ संग घुर। जॾहिं हुनजी शादी कराईंदासीं न त हू गुलपरीअ जो पीछो छॾींदो ऐं पंहिंजे घर हलाइण जी सोचींदो। खणी जे मां मोलू कमदार खां संग घुरां ऐं हू राज़ी बि थी वञे, पर छा सोडल इन ॻाल्हि ते राज़ी थींदो? सोडल खे मां राज़ी कंदसि। हा, जेकॾहिं तूं सोडल खे राज़ी करे थी वठे त पोइ मां मोलू कमदार खां संग घुरां थो। पहिरियों तव्हां मोलू कमदार खां संग घुरो, पोइ मां सोडल खे राज़ी करे वठंदसि। हा, मां त चवां थो त सुभाणे वञी मोलू कमदार सां ॻाल्हायां। जेकॾहिं हू राज़ी थी थो वञे त पोइ पाण गॾिजी करे सोडल खे बि राज़ी करे वठंदासीं। मोलूअ खां तूं संग घुर, सोडल खे राज़ी करे वठंदासीं। ठीकु आहे यानी पाण सुभाणे मां वञी मोलू ते ज़ोर रखां। दे हाल सोडल गुलपरी सां ॻाल्हि ॿोल थिए थी या न? ॻाल्हि ॿोल थींदी आहे, तुंहिंजी महिरबानी मिठू, पर तोखे मुंहिंजो अञा हिकिड़ो ॿियो कमु करिणो पओ। न बा न, ओॾे वॾो ख़तरो आहे, हाणे मां तुंहिंजो कमु कोन कंदुसि। आख़िरी कमु करे अचु, वाइदो थो कयां ॿीहर तोखे को कमु न चवंदुसि। ॿुधाए, तोखे निंड वारियूं गोरियूं ॾींदुसि, उहे तोखे गुलपरी ताईं पहुचाइणियूं आहिनि। न बा, जेकॾहिं मां उन गोरियूं पहुचाइण वियुसि ऐं पकड़जी पियुसि न राज़न ऐं ककर बंदूक हणण में देरी कोन कंदा। बाक़ी वाह जेतो मूंसां कई आहे। मिठू, तूं गोरियूं पाण वटि रखजांइ, पोइ तुंहिंजी झटि कोन वठंदा। इत्तेफ़ाक पुछी न ईंदो सोडल, जेकॾहिं गुलपरी खे गोरियूं ॾींदे हू ॾिसी वठनि, पोइ सोचियो अथई त मूंसां कहिड़ो असरु कंदा। मिठू, हिन कम जा मां तोखे 10,000 ॾींदुसि। जेकॾहिं तूं चाहीं त हिकु ॾींहं में 10,000 कमाए सघीं थो। हल, इहो न संगत में जेको मजबूर कंदा हो न, सफ़ा मारे था विझो। ठीकु आहे, सुबुह जो गोरियुनि सां गॾु 10,000 ॾेई वञजांइ, मां कोशिशि कंदुसि पहुचाइण जी। ठीकु आहे मिठू, सुबुह जो तूं भाॼी खपाइण लाइ वञजांइ, तोखे गोरियूं ई 10,000 मिली वेंदा। वॾा बि सही मुंहिंजो नालो रखी आहे न मिठू। हूं बि चवंदा आहिनि माण्हू मिठो खाईंदो त बुख न मरंदो। महिरबानी तुंहिंजी। बोलो इन पंहिंजे रेस कमीणे जो न्यापो असां ॾे खणी आयो ई न। हाणे असांजो न्यापो वञी उनखे ॾिजां
ॿियो त ख़ैरु आहे न। हूअं त ख़ैरु लॻो पियो आहे, पर जेकॾहिं न्यापो सही सही न पहुचाई न, पोइ मोलो तुंहिंजे तरफ़ ख़ैरु न हूंदो। मुंहिंजो त कमु ई इहो आहे, हुदो जो नापो हेॾे हेॾो जो होॾे। ॿुधाए छा चवणो आहे सॼे? हिन रेस खे वञी चयो त असांजे भाउ पीरल खे ऐं असांजे घर जी इज़त खे इज़त सां असांजे हवाले करे। जेकॾहिं उन ईअं न कयो त हू पंहिंजे मौत जो ज़िम्मेवार पाण हूंदो। मां न्यापो ॾींदुसि, पर रेस उन्हनि खे कोन छॾींदो। असां तोखे न्यापे ॾियण लाइ चयो आहे, तुंहिंजी राय पुछण लाइ नाहे चयो। वञा थो विड़ी चओ थो। वॾा हिनखे न्यापे ॾियण तां को असांखे फ़ाइदो पवंदो? इहो मीर शाह नवाज़ असांखे त कॾहिं हल्को सम्झंदो ई नाहे। उन करे जॾहिं इहो न्यापो उनखे मिलंदो न, त उनजी दिलि में बि असांजो ख़ौफ़ वेहंदो। ऐं माण्हू जॾहिं ख़ौफ़ मां फ़ैसिलो कंदो आहे न, त उहो ग़लति फ़ैसिलो हूंदो आहे। ऐं उहो जॾहिं ग़लति फ़ैसिलो कंदो त उनजो फ़ाइदो बि असांखे ई पहुचंदो। पुत्र, असां तुंहिंजी शादी करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कमा जेकॾहिं मां शादी कंदुसि त सिर्फ़ु गुलपरी सां कंदुसि। गुलपरीअ खे हाणे तूं हिसारे छॾ ऐं इन हक़ीक़त खे तूं तस्लीम कर पुट। अम्मा, गुलपरी मुंहिंजी हक़ीक़त आहे ऐं इन हक़ीक़त खां मां कॾहिं बि पोइते नथो हटी सघां। तुंहिंजो पीउ अॼु या सुभाणे मोलू कमदार सां मिलंदो। जेकॾहिं मोलू कमदार पंहिंजी भेण जो रिश्तो ॾिए थो न, त मां तोखे इनकार कॾहिं बि करणु न ॾींदसि। अम्मा, जेकॾहिं कमदार मोलू रिश्ते ॾियण खां इनकार करे थो त पोइ तव्हां मुंहिंजे लाइ कंहिं ॿिए खां रिश्तो न घुरंदो। जेकॾहिं असां मोलूअ खे राज़ी करे वठंदासीं त ॿिए हंधा रिश्तो घुरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अम्मा, सिर्फ़ु तूं मूंसां इहो वाइदो कर त पोइ तूं कंहिं ॿिए हंधा रिश्तो न घुरंदीअ। मोलूअ जी भेण नसीबा जो रायो तो तरफ़ आहे। जेकॾहिं मोलूअ इनकार कयो न, त नसीबा हुनखे राज़ी करे वठंदी। ठीकु आहे अम्मा, जेकॾहिं इहो रिश्तो मिले थो त मां शादी कंदुसि, पर हा, जेकॾहिं इहो रिश्तो नथो मिले त पोइ मां ॿिए हंधा शादी न कंदुसि। इहो रिश्तो मिली वियो न, त मां तोखे इनकार करण बि कान ॾींदसि ऐं न कोई बहानो हलणु ॾींदसि। अम्मा, जेकॾहिं गुलपरी हुतां आज़ाद थी अची वई न, त पोइ मां हर रिश्तो ठुकराए छॾंदुसि। इन करे मां चवां थो त मुंहिंजी शादी करण में जल्दबाज़ी न कई। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।